मार्चवेल इसराइली शहरीन ऐं फ़ौजियुनि जो अंग 800 खां वधी वियो। केतिराई इसराइली शहरी ऐं फ़ौजी अञा बि हमास जे वेढ़ाकनि वटि क़ैद। इसराइल तरफ़ां क़ैदियुनि जी आज़ादी लाइ ॻाल्हियुनि जी तरदीद। इसराइल ऐं फ़लस्तीन विच में छिकताण वारे मामले ते गॾियल क़ौमुनि जे सलामती काउंसिल जो इजलास बिना नतीजे ख़त्म। गॾियल क़ौमुनि जे सलामती काउंसिल जे बंदि कमरे में इजलास दौरान मेंबर मुल्कनि में इत्तिफ़ाक़ न थी सघियो। अमरीका इसराइल जे आलमी मुतालबे बावजूदि केतिरनि ई मेंबरनि तरफ़ां हमास जे हमलनि जी मज़म्मत खां इनकार। फ़लस्तीनी मज़लूम आहिनि। इसराइल क़ाबिज़ ऐं ज़ालिम मुल्क आहे। विचो भर में अमन रुगो ॿ रियासतूं क़ाइमु करण सां ई थी सघे थो। बदकिस्मती सां इसराइल मसइले जी ॿ रियासती हल खां इनकारी आहे। इंतिहा पसंदी खे हर सूरत में ख़त्म कयो वेंदो। वज़ीर आज़म अनवारुल हक़ काकड़। सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस काजी फायज़ी सां रिमार्क्स न आहिनि त पार्लियामेंट सुठी नियत सां कानून साज़ी कई आहे। पार्लियामेंट खे चयो वञे थो त नंबर गेम पूरी हुजणु घुर्जे, पर हिकु शख़्स अची पार्लियामेंट खे रबड़ स्टैम्प बणाए छॾे थो। आईने कानून चीफ जस्टिस जी ख़्वाहिशुनि जी मातहत न आहे। चीफ जस्टिस जी ख़्वाहिश ते कमु थियो त आइन जी बालादस्ती ऐं कानून जी हुक्मरानी लाइ तबाही पखेड़ींदड़ हूंदो। हू आईनी अवाम जा मुलाज़िम आहिनि। पार्लियामेंट को सुठो कमु करे थी त एतिराज़ न करणु घुर्जे। जस्टिस एजाज़ुल अहसन रिमार्क्स ॾींदे चयो आहे त प्रैक्टिस एंड प्रोसीजर एक्ट सां मुतफ़िक़ थियण जो वाहिद तरीक़ो आहे त पंहिंजी अखियुनि ते पटी ॿधी वञे। पार्लियामेंट एक्ट ज़रिए अदलिया खे माइक्रो मैनेज करण जी कोशिश कई। एक्ट में लिखियलु आहे त कहिड़नि केसनि खे फौरी तौर ॿुधणु घुर्जे। प्रैक्टिस एंड प्रोसीजर एक्ट ख़िलाफ़ दरख़्वास्तुनि जी ॿुधणी सुभाणे ताईं मुलतवी। बलोचिस्तान जे इलाइक़े ज़ोब में सिक्योरिटी फोर्सिस जो ऑपरेशन। 5 दहशतगर्द मारिजी विया। दहशतगर्दनि सां वेड़ में मेजर समेत 2 जवान शहीद। पाक फ़ौज जे तर्जमान जो चवणु आहे त ॻुझी इत्तला ते ज़ोब में कार्रवाई दौरान 5 दहशतगर्द मारिजी विया आहिनि। चकरिन में हिकु मेजर ऐं हिकु जवान शहीद थी वियो आहे। दहशतगर्दनि जे कब्ज़े मां वॾी तादाद में हथियार ऐं बारूद हथ कया विया आहिनि। जीडीए वफ़द सिंध जे निगरान वॾे वज़ीर मक़बूल बाक़िर सां मुलाक़ात करे चार्टर ऑफ डिमांड पेश करे छॾियो। आम चूंडूं कराइण ते मकानी नुमाइंदनि जा इख़्तियार मुअत्तल करण जो मुतालबो। फ़हमीदा मिर्ज़ा जो चवणु आहे त आम चूंडुनि ताईं मकानी इदारनि जे नुमाइंदनि जा इख़्तियार मुअत्तल कया वञनि। चूंड में इलेक्शन कमीशन जो किरदारु अहम आहे, पर चीफ जस्टिस ऐं आर्मी चीफ खे बि मामिलो ॾिसणु घुर्जे। सिंध जे निगरान हुकूमत बि पीपी जी हुकूमत जो तसलसल आहे। तहरीक इंसाफ चेयरमैन ख़िलाफ़ साइफर केस जो ट्रायल शुरू। 17 अक्टूबर ते फ़र्द जुर्म लागू करण जो फ़ैसिलो। पीटीआई चेयरमैन जे वकीलनि खे केस जूं ज़रूरी कॉपियूं फ़राहम। 17 अक्टूबर ते समूरनि शाहिदनि खे पेश करण जी हिदायत। सकरन वेझो माड़ी जलबाणी वाक़े बाबति जांच कमेटी तरफ़ां मार्चवेल ॻोठाणनि जे वारसनि जा बयान कलमबंद। वाक़े वारे हंध जो दौरो। जांच टीम जे सरबराह ख़ालिद हैदर जो चवणु आहे त माड़ी जलबाणी में इंसानी जानियूं ज़ाया थियण ते अफ़सोस आहे। मार्चवेल ऐं ज़ख़्मी थियल ॻोठाणनि जा बयान कलमबंद कया विया आहिनि। वाक़े जी मुकमल जांच करे इंक्वायरी रिपोर्ट वॾे वज़ीर हवाले कई वेंदी। सिंध हाई कोर्ट हैदराबाद सर्किट बेंच तरफ़ां नवाब वली मोहम्मद सानी केस में 2 जवाबदारनि जी ज़मानत वारी दरख़्वास्त रद्द। अदालत तरफ़ां केस नवाब शाह ज़िले मां मुंतक़िल करे नौशरीफ़ फिरोज़ में हलाइण जो हुकुम। सिंध हाई कोर्ट तरफ़ां गुम थियल माण्हुनि जे वारसनि खे मुआवज़ो ॾियण जी दरख़्वास्त अॻु भराई जी रिपोर्ट तलब। अदालत जीआईटी ऐं सूबाई टास्क फोर्स खे ॿियनि गुम थियल माण्हुनि जी ॻोल्हा जो टास्क ॾेई छॾियो। खैरपुर जे ॻोठ गज में फुलपोटा बिरादरी जी 2 धुरियुनि में छेड़ो। 1 ॼणो क़तल, 5 ज़ख़्मी। ख़ादिम हुसैन फुलपोटे जो लाश ऐं ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल। धुरियुनि में छिकताण।
हैदराबाद के हटड़ी इलाके में औरत मुबैना तौर घुटा ॾेई क़तल। मक़तूल औरत के वारसनि जो एहतजाजी मुज़ाहिरो। SSP ऑफिस अॻियां धरणो। झंडेमरी में पीउ पंहिंजे नौजवान न्याणी खे क़तल करे छॾियो। ॻोठ शाहजहां ब्रोही में हज़ूर बख़्श हबीबा ब्रोही खे क़तल कयो। चौहड़ जमाली भरिसां औरत पुरसार नमूने फ़ौत। ॾेरनि ते तशद्दुद करे मारण जो इल्ज़ाम। पुलिस ॿिनि ॼणनि खे लॉकअप करे छॾियो। घोटके में मुड़ुस ऐं साउरनि हथां तशद्दुद सबब ज़ख़्मी थियल नारी फ़ौत। 30 वरनि जी आरफा सुमरो इस्पताल में दमदणीअ हवाले कयो। वारसनि जो चवणु आहे त संदसि न्याणी मुड़ुस ऐं साउरनि जी वेश्याणी तशद्दुद सबब फ़ौती आहे। लाड़काने जी ख़ानगी अस्पताल में वियम दौरान ग़लत ऑपरेशन सबब औरत फ़ौत। शगुफ्ता कलोड़ो न्याणी खे जनम ॾियण खां पोइ दमदणीअ हवाले कयो। सेंटर ते छापो, 2 मुलाज़िम गिरफ़्तार। ओस्ता मोहम्मद में हथियारबंदनि जी घर ते हमले में ज़ाल ऐं मुड़ुस बेदर्दी सां क़तल। संदन 3 ॿाड़ा मर्निंग। पुलिस वाक़े खे पुराणी दुश्मनी जो नतीजो करार ॾेई छॾियो। सांगड़ में नींगर पुरसाद नमूने फ़ौत। वारसनि जो एहतजाजी मुज़ाहिरो। लाश रखी धरणो। ॻोठाणनि जो चवणु आहे त पुलिस चढ़ाई दौरान ऐं ख़ौफ़ में 3 वरनि जो नींगर फ़ौती वियो आहे। SSP खे नोटिस वठी मुलविस एहलकारनि ख़िलाफ़ कार्रवाई करणु घुर्जे। हेस्को तरफ़ां 20 अक्टूबर खां मीरपुर ख़ास खे लोड शेडिंग फ्री ज़ोन बणाइण जो ऐलान। हेस्को चीफ मुज़फ़र अली अब्बासी जो चवणु आहे त मीरपुर ख़ास में रिकवरी 80% ऐं लॉसेस 28% आहिनि। माण्हू मीरपुर ख़ास खे लोड शेडिंग फ्री ज़ोन बणाइण लाइ इदारे सां सहकार कनि। मीरपुर ख़ास में ट्रांसफार्मरनि जो अंग वधाए ख़राब मीटर पाण दुरुस्त कया पिया वञनि। अवामी शाइर उस्ताद बुखारी जी 31वीं वरसी मल्हाई वई। संदसि गीत अॼु बि करोड़े दिलनि ते छायल। इंतहा पसंदनि जी धमकियुनि सबब ICC जी पाकिस्तानी मेज़बान ज़ैनब अब्बास भारत छॾे ॾेह रवानी। ज़ैनब अब्बास भारत छॾण जी तस्दीक करे छॾी। ऐं क्रिकेट वर्ल्ड कप जी मैच में न्यूज़ीलैंड ख़िलाफ़ 323 रन्सुनि जो टारगेट हासिल करण लाइ नीदरलैंड जी बैटिंग। एकरमैन जी शानदार 50, किवीज़ तरफ़ां यंग, रविंद्रा ऐं लिथम जी शानदार 50।